बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान साण करे असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो, रोज़ा रखंदा हूंदो। अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। आउं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु आहे जी अस्सलाम वालेकुम। मां आहियां नीलम। उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, तव्हां सभु ख़ुशबाश हूंदो, तव्हां सभिनी जा रोज़ा तमामु बहितरीनु गुज़री रहिया हूंदा। रोज़ ईअं अॼु असां भई हाज़िर आहियूं पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में ऐं अॼु ख़ैरियत सां 14 रोज़ो जेको आहे असांजो हले पियो ऐं माशाअल्लाह जी सभिनीनि जी इबादतूं सभिनीनि जा रोज़ा अल्लाह पाक क़बूल करे। तव्हां सभु जेतिरे दिलि सां रोज़ा रखो था, इबादतूं था कयो, अल्लाह पाक सभिनीनि जा रोज़ा क़बूल करे पंहिंजी बारगाह में। ऐं जेको आहे सो रमज़ान त महिमान आहे, गुज़रंदो थो वञे, ख़बर ई नथी पवे त इहे 14 ॾींहं कीअं गुज़री विया, 14 रमज़ान कीअं गुज़री विया। हाणे बसि 15 ई सम्झो रोज़ा, अधु रमज़ान गुज़री वियो आहे, अल्लाह कंदो अधु सुठो गुज़री वेंदो। तव्हां असांजो बसि रब करीम ते भरोसो रखिणो आहे। तव्हां असांखे जॾहिं बि का महल अचे, मुश्किलात अचे त पंहिंजे रब करीम सां नमाज़ जी मार्फत राब्तो कंदा कयो, पंहिंजे दिलि जो हाल ॿुधाईंदा कयो। अलाह साईं सणाई करण वारो आहे, तव्हांजे लाइ रस्ता कुशादा थींदा। न त रस्ता तव्हांजा जेकी बंदि आहिनि उहे ईअं रहंदो, मायूसी तव्हांखे ॾेई वेंदा। अलाह साईं तव्हांजे सभिनी रस्तनि खे आसान फरमाए। न त मूं चवंदा आहिनि न, तवक्कल ऐं भरोसो वॾी ॻाल्हि आहे। रस्तो साॻियो हुयो जंहिंमें फ़िरौन जेको आहे सो फासी पियो, ॿुॾी वियो ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम उहो पार पइजी वियो, टुपी वियो। रस्ता साॻिया हूंदा आहिनि, रब ते भरोसो हुजणु घुरिजे, रस्तनि ते भरोसो न हुजणु घुरिजे। सो रब करीम आहे ऐं उहो राहिमीन आहे, गफ़ूर आहे। तव्हांखे पंहिंजे रहमतुनि सां, पंहिंजनि बरकतुनि सां तव्हांखे मालामाल कंदो। असां तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कयूं था। एहतियात बि लाज़मी आहे। कोरोना जी वबा तमामु घणी तेज़ी सां पकड़िजे पई आहे। मूं त ॾिठो पए कल्ह नीलम त इस्लामाबाद में फ़ौज बि पुलिस सां सहकार करे पई इन ॾिसण में। सो SOPs ते अमल कयो, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो। खोड़ सारा माण्हू चवंदा आहिनि त असांजो मिट माइट अञा बीमार न आहे त असांखे भरोसो न आहे। सो आउं तव्हांखे ॿुधायां थो, इलाही दोस्त असांजा वेझड़ जा दोस्त, भला दोस्त जेकी इन मूज़ी मर्ज़ जो शिकार थिया आहिनि, उहे ॿुधाइनि था, हवालु ॾियनि था। असांजो थर नौजवान इतिहाद जो अॻुवान अरबाब इब्राहिम रहमू साहिब बि कोरोना जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी वियो। अलाह साईं हुनखे सिहत ॾे ऐं पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। थरवासियुनि जे लाइ बि इहा ॾुख जी ख़बर आहे। इब्राहिम रहमू साहिब जी सिहतयाबीअ लाइ असां बि दिलि सां दुआ कबो आहियूं। पर चवण जो मक़सदु इहो आहे त सभु पाण एहतियात कंदासीं त पोइ ई इन मूज़ी मर्ज़ खां बची सघंदासीं। न त मसइलो आहे। पंहिंजी केयर कयो, पंहिंजे औलाद जे लाइ केयर कयो ऐं पंहिंजे ख़ानदान जे लाइ तव्हां केयर कंदो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे। असां ज़िक्र कंदा आहियूं नीलम सभ खां पहिरियां मीज़ान वारनि जो। मीज़ान कुकिंग ऑयल, मीज़ान बनास्पति ऐं मीज़ान कनोला ऑयल जेकी सिहत जे लाइ तमामु घणा भला आहिनि, सुठा आहिनि, तवानाई वारा आहिनि। विटामिन A ऐं D जो मिक़दारु हूंदो आहे नीलम इन में ऐं ख़ुशबू ॾाढी भली हूंदी आहे। ऐं इन में कहिड़ो बि ॿोड़ तव्हां चाढ़ियो तव्हांखे उहो वणंदो, छो त कनोला ऑयल ऐं ख़ासि तौर ते बनास्पति ऐं कुकिंग ऑयल जो मज़ो पंहिंजो आहे। इन खां सवाइ मीज़ान वारा पेश कनि पिया मार्केट में हिकिड़ी ज़बरदस्त पती ऐं चई नाहे वती, उनखे असां नालो ॿुधाए छॾियूं था। नालो छा आहे हुनजो? अल्ट्रा रिच पती। सो अल्ट्रा रिच पती में चांहि ठहण खां पोइ चांहि जो जेको कलर आहे उहो ॾाढो सुठो रहंदो आहे। कड़क चांहि ठहंदी आहे, भली चांहि ठहंदी आहे, मज़ेदार चांहि ठहंदी आहे। चांहि जा शौक़ीन अल्ट्रा रिच पती वठी अचनि पोइ असांखे फीडबैक ॾियनि त मीज़ान जी अल्ट्रा रिच पती तव्हांखे कीअं लॻी। इन खां सवाइ मीज़ान वारा कोल्ड ड्रिंक बि हिकिड़ी मार्केट में मुतारिफ़ कराए चुका आहिनि ऐं उहा कोल्ड ड्रिंक बि तमामु घणे चाह सां, प्यार सां माण्हू पीअनि पिया। फीडबैक जेको मिले पियो मीज़ान वारनि खे बि उहो वाफ़र मिक़दार में उनजी खपत थिए थी ऐं उन कोल्ड ड्रिंक जो नालो आहे कोला नेक्स्ट। सो कोला नेक्स्ट खां पोइ तव्हांजे ऑप्शन में ॿियो को नेक्स्ट न हुजणु घुरिजे, ईअं न। कोला नेक्स्ट जेको आहे ॾाढो सुठो मशरूब आहे, ॾाढी सुठी कोल्ड ड्रिंक आहे, तव्हां पीओ ऐं ज़बरदस्त ज़िंदगी जियो। मीज़ान वारनि जी वॾी महिरबानी रख थोरा जेकी असांजे प्रोग्राम में ताउन फरमाईंदा आहिनि। मीज़ान जो किचन बि असां वटि सजंदो आहे ऐं बासमा ख़ान त थोरी देरि में असांखे जॉइन कंदी। इन खां सवाइ असां सां ताउन कयो आहे नीलम करशी जामे श्री वारनि। करशी जे बारे में तव्हां तारीफ़ सुठी कंदा आहियो, तव्हां ॿुधायो। बिल्कुलु जी, करशी जामे श्री जेको आहे ख़ालिस जड़ियुनि बूटियुनि सां तयारु करदा शरबत आहे। उन में पाणी जी बिल्कुलु मिक़दार न आहे। जेकॾहिं तव्हां हुनखे ठाहींदव त तव्हांखे पाणी हुनजो टेस्ट ख़बर पइजी वेंदो त तमामु बहितरीनु ख़ुशबू हुनजी तमामु बहितरीनु। तव्हांजे दस्तरख़्वान खे ख़ूबसूरत सजाइण लाइ करशी जामे श्री शरबत जो हुजणु तमामु घणो लाज़मी आहे। ऐं उन सां जेको सॼो ॾींहुं तव्हां रोज़ो रखो था, तव्हांजी जेका थोरी घणी एनर्जी लेवल लो थो थिए उहो बि हिकदमि माशाअल्लाह सुठो थी वेंदो। सो तमामु सुठो शरबत आहे करशी जामे श्री ख़ालिस जड़ियुनि बूटियुनि सां तयारु करदा शरबत। वाह वाह वाह, पुराणे ज़माने खां वठी एतमाद जो नालो आहे करशी जामे श्री वारनि जी वॾी महिरबानी जेके असांजे प्रोग्राम में सहकार कनि पिया। ऐं उन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था जॾहिं मसालेदार खाधा खाई वठूं था, जॾहिं
घणो ई खाइजी वञे थो, कॾहिं कॾहिं इफ़्तार में ईअं थींदो आहे त पोइ पाण सोचींदा आहियूं त का सुठी कोल्ड ड्रिंक हुजे, ऐं सुठी कोल्ड ड्रिंक जो नालो हिकिड़ो ई आहे, ऐं उहा कोल्ड ड्रिंक आहे 7 अप। छा ॻाल्हि कजे साईं, 7 अप जी छा ॻाल्हि कजे, 7 अप ॾाढो सुठो मतिलबु मूंखे टेस्ट ॾींदड़ कोल्ड ड्रिंक मूंखे लॻंदी आहे, ऐं भली कोल्ड ड्रिंक आहे। हूअं बि इन जो जेको कलर आहे अछो कलर, माण्हू चवंदा आहिनि त यार अच्छी कोल्ड ड्रिंक मुंहिंजे लाइ खणी वञिजांइ। सो कोल्ड ड्रिंक में 7 अप जो नालो ॾाढो ज़बरदस्त आहे, ऐं ॿियूं कोल्ड ड्रिंक्स जेकॾहिं पयूं हुजनि साम्हूं त आउं ॾिसंदो आहियां त घणे भाङे माण्हू 7 अप खे तरजीह ॾींदा आहिनि, 7 अप पंहिंजे भर में रखी छॾींदा आहिनि, मतिलबु ॿियो को न खणी वञे। सो 7 अप वारनि जी वॾी महिरबानी जेकी असांजे प्रोग्राम में ताउन फरमाइनि था, सहकार कनि था, लख थोरा उन्हनि जा बि। ऐं हाणे पाण अचूं था जेकी मौजूद महिमान असांजे प्रोग्राम जो हिसो थिया आहिनि उन्हनि सां कचहरी कंदासीं पाण। अॼु को प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त शानदार थींदो। असां वटि अॼु हिकिड़ो अहिड़ो महिमान बि आहे जेको डिजिटल ख़ताती बि कंदो आहे, ऐं पुराणे ज़माने में तव्हां ॾिठो हूंदो त अख़बारूं बि जेके छपियूं हुयूं उन में बि उहे माण्हू कमु कंदा हुआ जिन जी हैंड राइटिंग ॾाढी सुठी थींदी हुई। हीउ कंप्यूटर जो ज़मानो जॾहिं न हुयो त ख़ताती खे तमामु घणी तरजीह ॾिनी वेंदी। हाणे बि वॾा वॾा पोस्टर, वॾा वॾा जेकॾहिं मजलिसुनि जा पोस्टर पाण ॾिसूं, कंप्यूटर जे ज़माने खां थोरो माज़ी क़रीब में जेकॾहिं ॾिसूं त हथनि सां उन्हनि खे लिखियो वेंदो। पर हाणे जिदत अची वई आहे त जिदत खे जदीद तरीक़े सां ई पाण बि उन में ईअं खणी चऊं त पाण खे ढके छॾियूं त बहितरु आहे। सो ॻाल्हि इहा आहे त अॼु असांजे प्रोग्राम में इस्लामी ख़तात हिकिड़ो आहे, ऐं ख़ासि तौर ते ॾाढा सुठियूं सूरतूं, सुठियूं आयतूं, अल्लाह करीम जा नाला, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं, ऐं न ॼाण केतिरियूं मतिलबु इस्लामी ख़िदमत बि करे थो। इस्लामी ख़तात असां सां गॾु आहे, ऐं उनजी जेका ख़ताती आहे उहा बि तव्हांखे थोरी देरि में डिस्प्ले नज़र ईंदी। शफ़ीउद्दीन साहिब खे असां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम सर, कैसे हैं? ठीक है जी, अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए। आज तो मज़ा आ गया, माशाल्लाह से आपकी खताती देख भी रहे हैं, आपके आसपास ही पड़ी हुई है। थोड़ी देर में इस पे डिस्कस होगा हमारा। सिंध टीवी के मैनेजमेंट का भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा कि उन्होंने मुझे दूसरी मरतबा ये मौका फराहम किया है कि मैं आपके सामने अपने फन पारे पेश करूँ। बहुत शुक्रिया जी, बहुत शुक्रिया। इन खां सवाइ जेका ॿी असांजी नात ख़्वान आहे, ॾाढी सुठी आवाज़ जी मालिक आहे, सादिया मुदस्सिर आपका नाम है जी। जी बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ आई, थैंक यू सो मच। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण सां त उहो बि सुकून मिलंदो आहे। बेशक जी, बिल्कुलु ईअं न। सो उहा त पाण कयूं था, बल्कि उहा नात बि ॿुधंदासीं। पर शफ़ीउद्दीन साहिब खां तव्हां ऐं असां कचहरी कंदासीं। शफ़ीउद्दीन साहिब, सारी दुनिया मुख्तलिफ मामलों में, मुख्तलिफ मसलों में और मतलब भाग दौड़ में लगी हुई है। आपको ये ख्याल कैसे आया कि ये एक नेकी का काम भी है, अच्छा काम भी है, और जो देखने वाला है वो भी कहेगा क्या बहुत ही ज़बरदस्त काम कर रहे हैं। आजकल के जिस तरह के हालात चल रहे हैं तो लोग बहुत ज़्यादा स्ट्रेस का शिकार हैं, तो ये बिल्कुल नई चीज़ है कि इस तरफ उनको राग़िब किया जाए। और ये मेरा खैर बचपन से शौक़ रहा है कैलीग्राफी का, और सादकिन साहब मेरे मेंटर रहे हैं मतलब इस सिलसिले में। अच्छा। तो अल्हम्दुलिल्लाह मैं मोर देन 200 के करीब ये आर्ट वर्क्स वगैरह बना चुका हूँ। अच्छा, ज़बरदस्त। तो खताती के अलावा अभी मैंने नया न्यू सेगमेंट शुरू किया है कि ये होम डेकोरेशन के हवाले से। अच्छा, ये आपके जी हाँ बिल्कुल एक सही चीज़ है। बहुत सारे लोग होते हैं कि अपने घरों में पुरानी आयात की बरकत ज़ाहिर है वो लाइक करते हैं, अप्रिशिएट करते हैं, तो फिर मेरी भी हिम्मत बढ़ती है कि कुछ ना कुछ और मजीद बेहतर से बेहतर सही बनाकर पेश करूं। वैसे ये आइडियाज़ किस तरह से आते हैं आपके ज़हन में? बस ये अच्छे तरीके से कुछ भी आप समझ सकते हैं कि गॉड गिफ्टेड है, कुछ चीज़ें, कुछ हमारी कुछ क्रिएशन है, ये अल्लाह ताला की तरफ से है। और मैं ये देख रहा होता हूँ कि नौजवान जो हैं वो उनकी जो दिलचस्पी होती है वो कंप्यूटर वगैरह चलाने में ज़्यादा होती है। तो माशाल्लाह से आप तो सबसे बाजी मार गए भाई, मुझे लग रहा है। हाँ, बस आप लोगों की दुआएं हैं, बस ये काम तकरीबन 6-7 साल से जारी हो सारी है। तो मुझे जो भी ऑफिस टाइम के बाद जो भी मुझे वक्त मिलता है, एक्स्ट्रा टाइम मिलता है, उसके अंदर मैं अपना ये शौक़ इसी तरीके से पूरा करता हूँ। सही। क्योंकि पहले हाथ से करने का बड़ा शौक़ था, तो जब हैंडमेड खताती है उसके लिए एक आपको पर्टिकुलर इन्वायरमेंट भी चाहिए, और आपको कुछ एक्सपेंडिचर भी उसके अच्छे खासे होते हैं, टूल्स भी होते हैं, फिर एक घर में इन्वायरमेंट भी होना चाहिए। लेकिन उस तमाम चीज़ों से बचते हुए एक आदमी कंप्यूटर पे ये तमाम चीज़ें अपनी शौक़ पूरा कर ले। तो मैंने इस चीज़ को बेहतर जाना कि एक ही जगह बैठ के इन तमाम शौक़ को ना पूरा किया जाए। सही। तो कब ये कंप्यूटर पे कब आया आप? मैं तकरीबन 7 ईयर्स हो गए, 7 to 8 ईयर्स से मैं ये काम कर रहा हूँ। जी हाँ, सही। तो किसी ने आइडिया दिया कि यार ये पुराना ज़माना हो गया, नहीं मैं दुबई में इसको छोड़ दें, आप एक जदीद तरीके से आ जाए। जी, आउटडोर मीडिया कंपनी में मैं दुबई में रहा हूँ 3 साल। अच्छा। तो वहाँ पे जो मेरे ऑफिस कुलीग थे तो वो काफ़ी डिज़ाइनर्स भी थे, तो 1-2 मेरे जो फ्लैट मेट थे उनके साथ मैं कभी कभी बैठता था कि हॉलीडे वाले दिन मेरे ऑफिस के अंदर, तो बस मैं उनको देखता था कि यार ये टूल्स किस तरह यूज़ करते हैं। अच्छा। तो वही आहिस्ता आहिस्ता मैंने टूल्स एक एक करके वो सीखे, और मैं
پھر میں نے یہ سوچا کہ میں اس کو کہاں پہ یوٹیلائز کروں, صحیح 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 تو میں نے یہ سیگمنٹ کو زیادہ پریفرنس دیا کہ یہ زیادہ اچھا ہے صحیح صحیح صحیح. یہ آگے جا کے. تھوڑا سا ڈسپلے کر کے دکھائیں کیا کیا بنایا ہے آپ نے, ماشاءاللہ یہ تو بسم اللہ الرحمن الرحیم لکھا ہوا ہے, ویسے آپ کو کلیئر نظر آ رہا ہے. صحیح صحیح بالکل صحیح, جی. زبردست ماشاءاللہ. اور اس اور میں کیا بنایا ہے آپ نے؟ یہ ان اللہ علی کل شیء قدیر, سبحان اللہ, یہ سبحان راؤنڈ اللہ, شیپ میں ہے. سبحان اللہ, بڑے اچھے طریقے سے, بڑے اچھے طریقے سے بنایا. کلرز بھی بہت پیارے. کیا کیا کہنے, کیا کہنے. اور اقرا بسم ربک الذی خلق, واہ 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 جی واہ واہ, بڑی خوبصورت ڈیزائن کے ساتھ بنا ہوا ہے ماشاءاللہ ماشاءاللہ, سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ. یہ اسی طرح کا صرف یہ ڈیزائن ہے کہ ایک آئی کیچنگ, مطلب ایک ڈیزائن, کہیں پر بھی آپ اس کو ڈسپلے کر سکتے ہیں گھر میں, صحیح صحیح صحیح, کہیں بالکنی میں, اسٹیئرس کے اوپر. صحیح صحیح صحیح, یہ بھی بتا رہے ہیں کہ بالکنی میں اچھا لگے گا. جی. اور اسی طرح یہ قل هو اللہ احد اللہ الصمد, سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ. تو کیا کہنے جی, کیا کہنے. قل اللہ اللہ الصمد, سبحان اللہ. اور اسی طرح بھی یہ بھی قل هو اللہ الگ اسٹائل سے لکھا ہوا ہے. اچھا اچھا, یہ تو مور کے پنکھ لگ رہے ہیں مجھے, اس طرح سے آپ نے خطا دی ہے ماشاءاللہ, زبردست, بہت ہی اچھا. اس طرح کے ہیں ہاں ہاں, بہت سے ہیں, لیکن یہ وقت کی کمی ہے اور یہ جگہ کی وجہ سے میں لا نہیں سکتا. الحمدللہ ایک سے بڑھ کے ایک ڈیزائن جو ہے موجود آپ کو. ویسے تو بہت ساری بنائی ہوگی آپ نے, لیکن ابھی لے کے آنے کا بھی مسئلہ ہو رہا ہوگا. بالکل بالکل. چلیں اس پہ بات مزید کرتے ہیں, چھوٹا سا وقفہ لے لیتے ہیں نیلم سے, اس کے بعد بالکل جی. ऐं ब्रेक वठंदासीं, प्रोग्राम असांजो जारी सारियो आहे, टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त ॾिसंदा रहो सलाम रमज़ान. सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान. जी सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ऐं भलीकार चवण सां गॾु वरी तव्हांखे ॿुधायूं त जेको प्रोग्राम ॾाढो सुहिणो बणाइण में असां सां ताउन फरमायो आहे. कीअं फरमायो? मिचल्स वारनि फूड फार्म ऐं जेको आहे सो GFC फैंस, तव्हांखे गर्मियूं आहिनि ऐं रमज़ान बि हलनि था, जेकॾहिं तव्हां सुठी क्वालिटी वारा फैंस चाहियो था त GFC वारा फैंस परचेज़ कयो. इलेक्ट्रॉनिक शयूं तमामु सुठियूं आहिनि उन्हनि जूं. हिन खां अलावा लाइफ बॉय वारनि जेको आहे असां सां सहकार कई आहे जेके प्रोग्राम में. लाइफ बॉय वारनि जो हैंड सैनिटाइज़र तव्हांजे साम्हूं आहे, कुझु इन टाइप जो आहे, तमामु सुठी हिन जी फ्रेगरेंस बि आहे. कुझु माण्हू जेके आहिनि हैंड सैनिटाइज़र खां न यूज़ करे सघंदा आहिनि, छो जो उन्हनि जूं कंहिं जूं स्मेल्स कहिड़ियूं आहिनि, कंहिं जूं कहिड़ियूं आहिनि, त उहे नथा यूज़ करे सघनि. सो हिन जी माशाल्लाह तमामु सुठी ऐं फ्रेश स्मेल आहे, तव्हां हिनखे यूज़ करे सघो था. ऐं जेके बि जर्म्स वग़ैरह आहिनि उहे तव्हांजा क्लियर आउट थी वेंदा. ऐं अॼु को जेको असांजो हले थो करोना जो माहौल, उन हिसाब सां हथ बि धोइण घुरिजनि असांखे. लाइफ बॉय 99.9% जम्स खे ख़तमु करे थो, ऐं कोरोना में त ज़ाहिरी आहे त पाण सभई एहतियात कयूं पिया, पर हूअं बि हथ धोइण घुरिजनि, हथ हैंड वॉश करणु घुरिजे पाण खे. लाइफ बॉय हैंड वॉश मार्केट में मौजूदु आहे, ऐं तव्हांखे जेकॾहिं सही नमूने सां ज़िंदगी सुठी सिहतमंद गुज़ारणी आहे त पंहिंजे हथनि खे साफ़ु रखो, ऐं लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र हैंड वॉश ज़रूरु वठो ऐं इस्तेमालु कयो, ऐं उनखां पोइ मुतमिन थी वञो त तव्हांजा हथ फ़िलहालु साफ़ु आहिनि. वरी ॿीहर हैंड वॉश थींदो. सो मिचल्स वारनि जी महिरबानी, GFC वारनि जी महिरबानी, लाइफ बॉय वारनि जी महिरबानी, जेके असां सहकार कनि था. हाणे दिलि चवे पई त प्रोग्राम खे वधीक रौनक बख़्शियूं ऐं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी साथ त माणियूं. सो असां सां गॾु आहे असांजी भेण सादिया मुदस्सिर, उनखे गुज़ारिश कयूं था त नातिया कलाम पेश करे. जी बिस्मिल्लाह बाबा. सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. हो करम सरकार
پر فدا اے دو جہاں کے تاجدار. سبحان اللہ سبحان اللہ ماشاء اللہ تمام بہترین انداز ہاں سکون دے آواز انہن جو. سو اساں سا گڈ موجود ہیں شفیع الدین صاحب ماشاء اللہ تمام سٹھو ऐं تمام خوبصورت انداز میں آپ جو یہ خطات کر رہے ہیں, تو آپ کو کیا لگتا ہے مارکیٹ میں اس کا اسکوپ ہے, لوگ اس کی پرچیزنگ کر رہے ہیں یا کس حساب سے اس کی ارننگ ہے؟ نہیں ابھی تو اصل میں ظاہر ہے میرا فیس بک پہ پیج بھی ہے, تو جو لوگ لائک کرتے ہیں بہت سے لوگ آرڈر پہ بنواتے بھی ہیں. اچھا وہ کہتے ہیں کہ ہمیں یار فلاں شادی میں جانا ہے, کوئی بھی ایونٹ ہوتا ہے ہمیں گفٹ کرنا ہے, یہ ود ان 2 days 3 days آپ مجھے بنا کے دے دیں, ٹھیک ہے تو دے دیتا ہوں بنا کر کے ان کو میں. تو اس طرح ابھی تک یہ سلسلہ چل رہا ہے, ابھی اس کو کمرشلائز نہیں کیا ہے میں نے, انشاءاللہ آگے میرا پروگرام ہے. اچھا 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 ویسے اچھا گفٹ ہے دینے کے لیے, اچھا ہے وہ, بہت ہی خوبصورت گفٹ ہے ماشاءاللہ بہت ہی اچھا. اچھا اس سے پہلے آپ کو 7 سال ہوئے ہیں کہ آپ ڈیجیٹلی ورک کر رہے ہیں اس میں, ٹھیک ہے, اس سے پہلے آپ ہینڈ ورک کرتے تھے, تو آپ اپنے وہ شوق سے کر رہے تھے یا آپ کہیں پر کسی نے آپ کو ہائر کیا تھا یا آپ اس کی ارننگ وغیرہ ہو رہی تھی؟ نہیں ہائر وغیرہ کچھ نہیں, بس یہ میرا بچپن سے شوق رہا ہے خطاطی کا. اچھا اچھا اچھا. تو پہلے یہ شوق جب کمپیوٹر نہیں تھا تو پہلے ہاتھ سے کرنے کی کوشش کرتے تھے, تو اس میں اتنا زیادہ مزہ نہیں آتا تھا. جب کمپیوٹر آ گیا تو کافی چیزیں آسان ہو گئیں, اچھا اچھا. تو اس کے سافٹ ویئر وغیرہ یوز کرتے ہوئے پھر رنگ سے آپ جو ہے وہ کھیلتے ہیں ایک طرح سے. اچھا آپ تو یہ آپ کا شوق ہے, آپ یہ کر رہے ہیں, ٹھیک ہے, اگر کوئی انسان چاہے کہ میں یہ کام کروں, اس کو آتا ہے یہ کام کرنا, تو میری اس سے ارننگ ہو, تو وہ کر سکتا ہے ارن؟ بالکل کر سکتا ہے, کوئی بھی کام کے اندر ناممکن نہیں ہے, اگر آپ کا اپنا جو ہے نا انٹرسٹ ہونا چاہیے سب سے زیادہ, اور آپ کتنا ٹائم اس کام کو دیتے ہیں تو کوئی وجہ نہیں ہے کہ آپ اس کے اندر کامیاب نہ ہو. دیر سویر ضرور ہوگی لیکن انشاءاللہ ایک وقت آئے گا کہ آپ کامیاب ہوں گے. صحیح. اچھا ویسے شاگرد وغیرہ بنائے ہوئے ابھی تک تو ایسا کوئی سلسلہ نہیں ہے, لیکن کچھ نہ کچھ آتے ہیں, کچھ میسیج وغیرہ آ جاتے ہیں کہ ہمیں بھی یہ, تو پھر اس کے لیے وہی مسئلہ ہوتا ہے ٹائم کا, کیونکہ میں جاب کرتا ہوں تو پھر شام میں جو ٹائم ملتا ہے یا ہالیڈیز کے اندر تو اسی وقت یہ چیز ہو سک پاتی ہے. صحیح. رمضانوں میں خاص طور پر زیادہ پرچیزنگ ہوتی ہے یا کم تھوڑا سا؟ اور مور اور لیس ایسے ہی چلتا رہتا ہے سلسلہ کہ رمضان میں تھوڑا سا مجھے ٹائم زیادہ مل جاتا ہے کیونکہ آفس کے ٹائم کم ہوتے ہیں, تو اس طرف ذرا ٹائم زیادہ ملتا ہے. یہ میری تقریباً ود ان 10 days کی محنت ہے جو آپ کو 5 to 6 مہینے کی جو فرینڈس وغیرہ تیار. صحیح. اچھا یہ بتائیں کہ صرف اسلامی خطاطی کرتے ہیں یا اس کے علاوہ بھی بہت سارے خطات میں دیکھیں, کبھی اشعار بنا لیے, کبھی کچھ کر لیا؟ اشعار وغیرہ تو خیر نہیں ہے, کہ ویسے تو زیادہ تر میرا جو فوکس ہے وہ اسلامک کی طرف ہے, کہ قرآنی چھوٹی چھوٹی آیتیں ہیں. اور اب یہ نیا میں نے جو سیگمنٹ شروع کیا ہے کہ ایک ایبسٹریکٹ آرٹ کو اس کو سمجھ لیں آپ کے کہیں. اچھا. تو کوئی نیا گھر بن رہا ہے یا کچھ ہے تو اس میں اگر آپ لگائیں تو زیادہ اچھا. صحیح. نئے گھر کے لیے اچھی چیز ہونی چاہیے, نئی چیز ہونی چاہیے. ویسے کوئی پیکیج ویکیج بھی ہے 1 پہ 2 فری؟ نہیں ابھی کوئی سلسلہ نہیں ہے, لیکن آپ کے لیے سب کچھ ہوگا انشاءاللہ تعالیٰ. کوئی ایسی صحیح سے ہوتا ہے نا کبھی کبھار, بھائی 3 لے لیں 4تھا فری ہوگا. صحیح. تو ایسی کوئی آفر ہے تو بتا دیں, دیکھنے والے آفر سے فائدہ اٹھانا چاہتے ہیں. نہیں میرا پیج میں بتا دوں گا پروگرام کے لاسٹ میں کہ محمد شفیع الدین کے نام سے میرا فیس بک پر ماشاءاللہ. اور نعتیہ کلام بھی پڑھتے ہیں آپ؟ میں نے سنا ہے نعتیہ کلام بھی پڑھتے ہیں آپ. نعت کا ابھی اظہر صاحب نے مجھ سے کہا ہے کہ 2 اشعار سنا دیں, بریک پہ جانے والے 2 اشعار. نہیں 2 شعر نہیں, پوری نعت ہی پڑھنی ہے مجھے. چلیں پڑھ لیں جی, پڑھ لیں, ٹائم ہے نا ابھی. ہاں چلیں پڑھ لیں. بسم اللہ الرحمن. صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ. لب پر نعت پاک کا نغمہ کل بھی تھا اور آج بھی ہے. لب پر نعت پاک کا نغمہ کل بھی تھا اور آج بھی ہے. میرے نبی سے میرا رشتہ کل بھی تھا اور آج بھی ہے. اور کسی جانب کیوں جائیں اور کسی کو کیوں دیکھیں,
اور کسی جانب کیوں جائیں اور کسی کو کیوں دیکھیں اپنا سب کچھ گنبد خضرا کل بھی تھا اور آج بھی ہے پست وہ کیسے ہو سکتا ہے جس کو حق نے بلند کیا پست وہ کیسے ہو سکتا ہے جس کو حق نے بلند کیا دونوں جہاں میں ان کا چرچا کل بھی تھا اور آج بھی ہے بتلا دو گستاخ نبی کو غیرت مسلم زندہ ہے بتلا دو گستاخ نبی کو غیرت مسلم زندہ ہے دن پہ مر مٹنے کا جذبہ کل بھی تھا اور آج بھی ہے دن پہ مر مٹنے کا جذبہ کل بھی تھا اور آج بھی ہے لب پر نعت پاک کا نغمہ کل بھی تھا اور آج بھی ہے ماشاءاللہ جی سو موکلانی ہانے کیوں تھا سائیں کھا اسا شفیع الدین صاحب بہت شکریہ آپ ہمارے پروگرام میں تشریف لائے تھینک یو سو مچ ننढड़ी साई जो वक़्तु थियो आहे नाज़रीन पोइ असां साई खां पोइ मिलूं ईअं जी बिल्कुलु जी ऐं ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो सलाम रमज़ान सलाम रमज़ान ज़िंदगी सां एतिरो प्यार न करणु घुरिजे छो त ज़िंदगी बेवफ़ा आहे ऐं मौत खे कॾहिं बि न विसारजे छो त मौत कॾहिं धोखो नथो ॾेई सघे असांखे सलाम सिंध में सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं गॾोगॾु सिंधवासी जेके ॾिसनि पिया उन्हनि जे लाइ नेक तमन्नाऊं नेक ख़्वाहिशूं ऐं दुआऊं आहिनि इंशाअल्लाह रब करीम जी पनाह में हुजो असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु हिन लम्हे जिन ताउन फरमायो आहे उन्हनि जा नाम खणूं स्टाइलो वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां सहकार कयो आहे स्टाइलो जा आउटलेट्स तव्हां विज़िट कयो हुते खोड़ सारियूं शयूं तव्हांजे कम जूं मिली वेंदियूं सैंडल्स मिली वेंदा ज्वैलरी मिली वेंदी ख़ुशबू परफ्यूम मिली वेंदो तव्हांखे इन खां सवाइ क्विज़ वारनि जी वॾी महिरबानी आहे क्विज़ जो शरबत ॾाढो मिठो थींदो आहे सुठो थींदो आहे नीलम बि शौक़ सां पीअंदी आहे मूंखे बि वणंदो आहे ॻाल्हि आहे सिधी तव्हांखे ॿुधायूं था क्विज़ वारनि जी वॾी महिरबानी जेकी प्रोग्राम में असां सहकार कनि पिया इन खां सवाइ मिठे जी ॻाल्हि हुजे ऐं कंहिं सुठे जी ॻाल्हि हुजे त पोइ सुठी शइ मिठी शइ लज़ीज़ा खीर मिक्स लज़ीज़ा खीर मिक्स पीओ इफ़्तार जे दस्तरख़्वान खे रौनक बख़्शियो इफ़्तार जे दस्तरख़्वान खे वधीक सिंगारियो संवारियो सुठा सुठा ताम तयारु कयो ऐं ग़रीबनि जो बि ख़्यालु रखो लज़ीज़ा खीर मिक्स पाण बि खाओ ऐं उन्हनि ॾे बि ज़रूरु मोकिलिजो सो असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु नीलम नाते रसूल मक़बूल ॿुधाइण जे लाइ ॿ अदियूं वेठियूं आहिनि उनजो तारीफ़ तव्हां पाण करायो सभिनीनि खां पहिरियां असां सां गॾु वेठी आहे आयत नफ़ीस तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार था चऊं ऐं ॿी जेका तमामु सुठी नातख़्वा असां सां गॾु मौजूदु हिते आहे समरा ख़ान सो तव्हां ॿिन्हिनि खे प्रोग्राम में वेलकम था चऊं माशाल्लाह तमामु बहितरीनु यकीननि तव्हां सुठी सुठी नात असांखे हिते ॿुधाईंदो ऐं असांजी जेका महफ़िल आहे सलाम रमज़ान जी हुनखे 4 चंड अञा लॻाए छॾींदो सो नात ॿुधणी कंहिंखां ॿुधंदो पहिरियां इहो तव्हां सिमरा जे हथ में आयत जे हथ में आहे माइक त आयत खां ई ॿुधंदासीं जी बिस्मिल्लाह बाबा ऐसा कोई महबूब न होगा न कहीं है बैठा है चटाई
مگر عرش نشیں ہے ادھر اللہ سے واصل ادھر مخلوق میں شامل کہ ایسا کوئی محبوب نہ ہوگا نہ کہیں ہے شب اسرا تیرے لیے دو چار قدم عرش بری ہیں ایسا کوئی محبوب نہ ہوگا نہ کہیں ہے ہاں تو وہ محبوب ہے جس کو بنا کر خود خدا کہہ دے کہ ایسا کوئی محبوب نہ ہوگا نہ کہیں ہے बयान पे थे हा तमामु ख़ूबसूरत ऐं ॾाढो अंदाज़ में। हिकिड़ो ख़ूबसूरत बंदो नीलम त ख़ुदि ख़ुदा पाण ठाहे वरी पाण ई चवे थो त अहिड़ो महबूब न कंहिंजो आहे न कंहिंजो थींदो वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ मां असांखे कुझु सिखणु घुरिजे ऐं उनजी सुन्नतुनि ते अमल करण जे लाइ असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। सो असां वटि ॿी अदीब मौजूदु आहे उनखे बिल्कुलु सिमरा ख़ान असां सां गॾु मौजूदु आहे। जी बिस्मिल्लाह। हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार जानो दिल तुम पर फिदा है दो जहां के ताजदार जानो दिल
تم پر فدا اے دو جہاں کے تاجدار. اور میں اکیلا اور مسائل زندگی کے بے شمار, میں اکیلا اور مسائل زندگی کے بے شمار, جان و دل تم پر فدا اے دو جہاں کے تاجدار. جان و دل تم پر فدا اے دو جہاں کے تاجدار. اور یا رسول اللہ سن لیجئے میری فریاد کو, یا رسول اللہ سن لیجئے میری فریاد کو. کون ہے جو کہ سنے تیرے سوا میری پکار, کون ہے جو کہ سنے تیرے سوا میری پکار. اور گنبد خضرا کے جلوے اور وہ ابداریاں, گنبد خضرا کے جلوے اور وہ ابداریاں یاد آتی ہے بہت رمضان طیبہ کی بہار, یاد آتی ہے بہت رمضان طیبہ کی بہار. اور قافلے والوں سنو یاد آئے تو میرا سلام, قافلے والوں سنو یاد آئے تو میرا سلام. عرض کرنا روتے روتے ہو سکے تو بار بار, عرض کرنا روتے روتے ہو سکے تو بار بار. ہو کرم سرکار اب تو ہو گئے غم بے شمار, جان و دل تم پر فدا اے دو جہاں کے تاجدار. سبحان اللہ, سبحان اللہ, ماشاء اللہ. سمرا خان بہت شکریہ پروگرام میں آئی, آپ بہت ہی اچھی آواز ہے ماشاء اللہ آپ کی. آیت آپ کا بھی بیٹا بہت شکریہ پروگرام میں آئی. آپ نڑی سائی جو وقت آئے نیلم بالکل جی ॾिसंदा रहो तव्हां सभिनीनि जो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान. सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान.
सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं इन में तव्हांखे ॿुधायूं त असां वटि घोटकी खां 2 सुठा नात ख़्वान बि कही पहुता आहिनि ऐं ॾाढो सुठो आवाज़ अंदाज़ आहे। हिकिड़ो दोस्त साथी त असां मदाए मुस्तफ़ा में उनजो तमामु घणो साथ रहियो ऐं असांजा जेकी मुख़्तलिफ़ राउंड्स हुआ उन्हनि में तमामु घणो सुठो परफॉर्म कई। उनखे पाण भलीकार चई वठूं पहिरियां, उनखां पोइ वरी पाण हलूं था मीज़ान जे किचन में। सो हाजी अली अनवर चाचड़ साहिबु तव्हांखे भलीकार चऊं था दिलि जी गहराइनि सां ऐं नवाब अली चाचड़ साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में लख तोरा, तव्हांजो इहो मिठड़ो अंदाज़ बि थोरी देरि में ॿुधूं था। पर फ़िलहालु असां वञूं था मीज़ान जे किचन में जिते अदी बासमा ख़ान बि पहुची वई आहे। अदी बासमा ख़ान ऐं नीलम हाणे पाण ॼाणनि असां कई अथई बसि। बिल्कुल जी बासमा, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीक ठाक आहियो? तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। मीज़ान जे किचन में तव्हांखे भलीकार था चऊं। अॼु छा तव्हां पचाइण वारा आहियो ऐं हिन मीज़ान जे किचन में? अॼु असां मीज़ान जे किचन में जेका चिक पी सैलेड था ठाहियूं, ॾाढी सिंपल आहे, रुगो झटपट तयारु थियण वारी आहे। कुझु बि न आहे करिणो हिन में, जस्ट तव्हां वटि जेको शयूं आहिनि उहे कटियल हुजनि ऐं तव्हांखे जस्ट मिक्सिंग करणी आहे। चिक पीस सैलेड। चिक पीस सैलेड, ओके। सो छा छा हिन में जेका आहे न जेका छोला मतिलबु छोला जेका चवंदा आहिनि, छोला बॉइल करे रखिया आहिनि, ठीकु आहे। ऐं खीरो आहे असां वटि कटियल आहे, शिमला मिर्च आहे कटियल आहे, बसर आहिनि, हे क्यूब्स में जेका बि शइ तव्हांखे कटियल मतिलबु रखे छॾियो। ऐं हे बंद गोभी आहे। हिन में तव्हां पंहिंजे हिसाब खां पंहिंजी मर्ज़ी खां का बि शइ हिन में विझी सघो था। ठीकु आहे। गिदामड़ी जो पल्प आहे, लूणु आहे, कारो लूणु आहे, ॻाढ़ा मिर्च आहिनि ऐं हे ज़ीरो आहे ऐं चाट मसालो अथसि। रुगो जस्ट हिन खे मिक्सिंग करणी आहे हाणे। ऐं लीमा जेका आहे मथे जेका आहिनि असां हिन खे थोरो निचोड़े मतिलबु इफ़्तारी खां पोइ जेको आहे तव्हां जेकॾहिं चाहियो था 7 अप खां पोइ तव्हां सैलेड बि खाईंदो त तव्हां जेको बि खाईंदो फौरन डाइजेस्ट थी वेंदो। सो तमामु सुठी सैलेड अॼु असां पचाए रहिया आहियूं ऐं 1 बाय 1 तव्हां ईंदासीं पुछंदासीं त तव्हां छा 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 हिन में ऐड पिया कयो। अच्छा, मीज़ान जो ऑयल हिन में विझंदो? न न, मीज़ान जो ऑयल अॼु कोन्हे, पर मीज़ान जे किचन में असां ठाहियूं था। वाह वाह वाह, पर मीज़ान हुजे। हा, मीज़ान हुजे। हा, सही सही। मीज़ान थोरो मिड़ेई ॿ टे ड्रॉप्स विझी छॾिजो। बिल्कुलु बिल्कुलु, खुशबू लाइ। हलो ठीकु आहे अदी, तव्हां पंहिंजे कम ते ध्यानु ॾियो, असां पंहिंजे कम ते ध्यानु था ॾियूं। बिल्कुलु। सो असां वटि सुठा नात ख़्वान पहुतल आहिनि माशाल्लाह, हिन जो अंदाज़ बि ॾाढो सुठो आहे। पोइ हाणे देरि नथा कयूं, तव्हांखे ॿुधायूं था। ऐं हाजी अनवर अली अनवर चाचड़ साहिबु ऐं नवाब अली चाचड़ साहिबु जो मिठड़ो हिकिड़ो संगम आहे, मेलाप आहे, गॾिजी ॿुधूं था। बिस्मिल्लाह जी, बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रहमत दा महीना है यारो, लोकां दिया लख 18 साडी 18 मदीना है। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सिंगार मदीने जावा वाह, सिंगार मदीने जावा वाह, सिंगार मदीने जा। अजबे अखन जे अगिया खड़ा गने जण तमीनार मदीने जावा वाह, सिंगार मदीने जावा वाह, सिंगार मदीने। अजबे अखन जे अगिया खड़ा गने जण तमीनार मदीने जावा वाह, सिंगार मदीने जावा वाह, सिंगार मदीने जा। जी अचे रमजान महीनो देखो जन्नत जो देखो मदीनो। अचे रमजान महीनो देखो जन्नत जो देखो मदीनो, देखो जन्नत जो देखो मदीनो। हर हिक जो ठरंदो सीनो, हर हिक जो
ठरंदो सीनो ॾिसी थधिकार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने अज भी अखिन जे अगिया खड़ा अज बे अखिल जे अगिया खड़ा जड़ तमीनार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने जा पैसो त भाऊ सब कई वटया पर मुंड ठोही मंजर झटया किस्मत वाले बनन मदीने वनी तुमन मदीने जगलिया सदक वना उन्होद जबल तो जहलाया मोहम्मद ना दिलिया कुर्बान वना उन गलिया तो जितलाया मोहम्मद तलिया गुलाम फरीदा उठती मंजूर वैसे क्या बुरिया क्या वो भलिया सब कई वटया पर मोड ठोहे मंजर झटया पर मोड ठोहे मंजर झटया सखा मदीने खापो घटया सखा मदीने खापो घटया सखा मदीने खापो घटया वाह सखादार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने दा रोज़े खोलण खां अग में लहंदा ट्राला फ्रूट जूस पिया ठहंदा रोज़े खोलण खां अग में लहंदा ट्राला फ्रूट जूस पिया ठहंदा ट्राला फ्रूट जूस पिया ठहंदा रोज़ो असां वटि खोलो चिमड़ी रोज़ो असां वटि खोलो चिमड़ी चवंदा ॿार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने दा वरी बेशौकत खे रब नींदो खाई खजूर पो ज़मज़म पींदो वरी बेशौकत खे रब नींदो खाई खजूर पो ज़मज़म पींदो खाई खजूर पो ज़मज़म पींदो नेसर पियो नवां शहर ठाहींदो नेसर पियो नवां शहर ठाहींदो हिकु न हज़ार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने जा अज भी अखिल जे अगिया खड़ा गिने अज भी अखिल जे अगिया खड़ा गिने जड़ तमीनार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने जा वाह वाह सिंगार मदीने जा वाह साईं वाह जी अली अनवर चाचड़ ऐं नवाब अली चाचड़ साहिब महफ़िल खे मचाए छॾियो बाक़ाइदा ज़बरदस्त मज़ो अची वियो करार अची वियो ऐं ॾाढो भलो लॻो लीमे साईं जी ऐं मैसर साहिब यादि थी वई सो वाह वाह पर कॾहिं खां जोड़ आहे मतलब गॾु पढ़ो था पिया तक़रीबन 3 साल जोड़ आहे माशाअल्लाह माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह मिलाद जा प्रोग्राम हुजनि या तव्हांजे मदाहिब प्रोग्राम तव्हां हिसाब न अची सघियो सही 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 सो असां मोहबत मदाहिब ड्यूटी ॾियूं था पिया वाह 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 त करीम अल्लाह वाह 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 हिक ॿिए खे सम्झी विया आहियो खणत किथूं अचे असल छा मदाहिब मुस्तफ़ा में जेको तव्हांजो प्रोग्राम थियो जी 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 असांखे और उन्हनि चयो त भाई जेके तव्हां सीनियर हो तव्हांखे जेको आहे माज़रत वठूं था अच्छा जेके सिखिया वठनि या जेके मिसाल न अचनि त उहे अचनि तंहिं करे असां न आयासीं सही सही काफ़ी नात खाना तव्हां अचो आहे त वरी पोइ ॿियो न खटे सघिया न मसलो आज गुलबंद मार साहब असांजो उस्ताद आहे जेको आहे अचण लाइ तयारु हो बाबू शेख आया सुठा सुठा नात खाना सही 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 और पोइ असांखे रिकॉर्ड थी हिन जे करे न अची सघिया ही मुंहिंजो सौट आहे सिका पाण में सौटो सही सही असांजो जोड़ आहे अॻे ज़माने में ईअं केसेटूं ईंदियूं हुयूं नात खाननि जूं त उन्हनि जो रंग इहो हूंदो जेको तव्हां पढ़ो था हाणे अहिड़ी सनाफ़ानी घटि थिए थी इन जो छा सबबु आहे घटि था शौक़ु रखनि माण्हू घोटकी साइड त आहिनि इलाही सुठा नात खाना असल ॻाल्हि आहे इहा त अॻे ॿुधण वारा जेके बहितरीन हाणे अॼुकल्ह हीउ जेको ज़मानो आहे तव्हां ॾिसो था त हीउ ज़िक्र बि हले थो उन नात ते घणो माण्हू तवजो ॾियनि था ऐं असुल में जेकी हाजी गुलाम नबी महेसर साहिब जेका शुरूआति कई असांजी नात जी सिख्या उन ॾिनी आहे असांजी तंज़ीम में बि हिकिड़ो असां तंज़ीम
तैयार कई आहे जेकी नात खान इताद तंज़ीम नात खान इताद जो मां वाइस चेयरमैन आहे सिंध जो। ऐं असांजो हाजी मखणो फ़कीर चेयरमैन साहब आरज़ी तौर ते हिकिड़ी बाडी ठाही आहे जेका असांजी पूरी सिंध में कमु करे रही आहे। ऐं हर नात खान जे दुख सुख में उते पहुचणो आहे असांखे, उनजी पंहिंजी शादी गमी में असांखे पहुचणो आहे, दुनिया तकलीफ़ में असांखे उते पहुचणो आहे। इहा असां तंज़ीम ठाही आहे। इहा असां वरी आख़िर में जॾहिं सॼा सिंध जा ज़िला थी वेंदा कवर, पोइ आख़िर में असां हाजी गुलाम नबी महेसर जे मज़ार ते उन रोज़े अतर ते उते रोज़े जेको हुनजो आहे ऐं उहो हाणे बि ठाहियो आहे, तामीर हले थो, भेटा पेश कंदो उते पहुचंदो। उते भेटा पेश कंदासीं ऐं उन सॼे दोस्तनि खे घुराईंदासीं। अञा महफ़िल पंहिंजी अञा मचंदी, तव्हांखे अञा ॿुधंदासीं। नंढड़ी साई जो वक़्तु आहे। बिल्कुलु जी, प्रोग्राम ॾिसंदा रहो पंहिंजो सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, थोरो तव्हांखे इंतज़ारु करायोसीं, हिन जे लाइ बि माज़रत कयूं था, पर इंतज़ार में बि मज़ो आहे। ऐं जॾहिं मोटूं था त पोइ अञा वधीक सुठे नमूने सां असां पंहिंजे प्रोग्राम जी तरतीब खे सेट करे वठंदा आहियूं। हिन वक़्तु हिन लम्हे असां मीज़ान जे किचन में निहार कयूं था, जिते असांजी होस्ट नीलम मेलिफ बि मौजूदु आहे, त असांजी शेफ असांजी अदी बासमा ख़ान मौजूदु आहे। छा ठहियो आहे, ठही चुको आहे या अञा उन में प्रोसेस आहे, पोइ छा कयूं था ॿिन्ही खां? जी अदी, छा प्रोसेस थी वियो आहे? इहा जेका असांजी सैलेड आहे वो रेडी थी वई आहे। सैलेड जो नालो बि ॿुधाए छॾियो। चिक पी सैलेड आहे हे, ऐं ॾाढी झटपट थी ठहे, सुठी थी ठहे। मीज़ान जे किचन में असां हे ठाही आहे। झटपट सैलेड रखो। हां, झटपट सैलेड रखो। मीज़ान जे किचन में झटपट सैलेड तैयार। अब बस तव्हांजी शयूं चॉप हुजण खपनि, हुन खां पोइ इज़ीली ठही वेंदियूं। अच्छा, इन जो ओवरव्यू लुक बि मां चवंदमि त ॾेखारे छॾियो। तमामु बहितरीन कलरफुल जेको आहे सो ही असांजी चाट रेडी थी आहे। ऐं जेकॾहिं तव्हां खाधे इफ़्तार खां पोइ इनखे खाओ त तव्हांजी रेसिपी ॿुधायो छा छा हिन में। छोला आहिनि ऐं खीरो आहे कटे रखियो तव्हां, शिमला मिर्च आहिनि, बंद गोभी आहे, धाणा आहिनि, पुदीना आहिनि, ऐं गिदामड़ी जो जेका पेस्ट हूंदो आहे, ऐं जेका मसालनि में लूणु आहे, कारा नमक आहिनि, ॻाढ़ा मिर्च आहिनि, ज़ीरो अथसि बसि। ऐं का बि शइ मां हिन में वधीक न आहे विझी, छो त मूंखे हिन जेका हिन में शयूं मां विझियूं आहिनि, जेका वेजिटेबल्स मां विझियूं आहिनि, मां चाहियां थी हुननि जो पंहिंजो ई फ्लेवर हिन में अचे। त हो जेको खीरो आहे, शिमला मिर्च आहे, वरी छोला आहिनि, त हे ॾाढा रिफ्रेशिंग थी वेंदा आहिनि। ऐं हल्की आहे, हैवी भी ना है, सिंपल आई तवा खाओ एंजॉय कयो है। वाह वाह, बस हाणे रोज़ो खुलण दियो, पोइ मां ॼणा ये छोला ॼणा। हां बिल्कुल जी, अॼो के जेको आहे असां इन मीज़ान जे किचन में पचाईसीं तमामु सुठी चाट, जंहिंजो नालो आहे झटपट चाट। सो तव्हां बि ज़रूर पंहिंजे घर में ट्राई कयो, तमामु बहितरीन ऐं तमामु डिलिशियस डिश आहे। सही सही। नीलम, तव्हां अचो पंहिंजी सीट ते, त प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं था। आदि बासमा, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मीज़ान जे किचन में असांजो साथ ॾींदा आहियो। असांजे हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां ताउन फरमायो आहे ओरिएंट वारनि। ओरिएंट जी फ्रिज तव्हां ॾिठी हूंदी, हुनजी एसी ॾिठी हूंदी, पाइदार आहिनि ऐं गारंटी वारा आहिनि। ओरिएंट वारनि जी महिरबानी जिन असां ताउन फरमायो आहे। सूफ़ी वारनि जा बि लख थोरा, सूफ़ी नाम है एतमाद का, उन्हनि जी वॾी महिरबानी प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में साथ ॾियनि पिया। ऐं गॾो गॾु टेंग वारा बि असांजे प्रोग्राम में हमेशह जीअं गॾु ई गॾु आहिनि, असां उन्हनि सां बि गॾु आहियूं। टेंग अफ़्तार जे दस्तरख़्वान ते ज़रूरी आहे, साहु पइजी वेंदो आहे, मशरूब ॾाढो सुठो आहे, टेंग पीअंदा कयो। इन खां सवाइ पाण ज़िक्र कंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में साथ ॾींदा आहिनि रीगल फ्रूट फार्म वारा। रीगल फ्रूट फार्म जा जूसिस ॾाढा भला आहिनि, हर फ्लेवर आहे। तव्हांखे कहिड़ो फ्लेवर खपे, अंब जो जूस पीअणु चाहियो था, तव्हां माल्टे जो जूस पीअणु चाहियो था, या को ॿियो फ्लेवर जेको तव्हां कहिड़ो फ्रूट तव्हांखे वणंदो आहे, तव्हांजे ज़हन में जेको फ्रूट आहे उन्हनि सभिनी फ्रूटनि खे निचोड़े करे जूस जेको आहे उन्हनि जो कढी करे पैकेट्स में मार्केट ताईं पहुचायो आहे रीगल फ्रूट फार्म वारनि। रीगल फ्रूट फार्म जा जूस ॾाढा भला आहिनि ऐं तवानाई वारा आहिनि। कॾहिं कॾहिं एनर्जी लेवल खे बरक़रार रखण जे लाइ को सुठो जूस पीइजे, ऐं कॾहिं कॾहिं पाण जॾहिं सुस्तु थींदा आहियूं त माण्हू ई सलाह ॾींदा आहिनि जूस पीआरो दोस्त खे। सो जूस तव्हांखे जेकॾहिं पीअणो आहे त पोइ रीगल फ्रूट फार्म जूस कमेंट कयूं था, ॾाढो सुठो जूस आहे, तव्हां पी ॾिसो, हिन जो ज़ाइक़ो वठी ॾिसो, हिन जो मज़ो माणे ॾिसो। सो मज़े जी ॻाल्हि निकिती आहे त मज़ो माणे जे आवाज़ मां, अंदाज़ मां ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ में चयल लफ़्ज़नि मां जेका राहत मिले थी, उनजो त करार ई पंहिंजो आहे, उनजो त लुत्फ़ ई पंहिंजो आहे। असां सां गॾु हाजी अली अनवर चाचड़ साहिबु ऐं नवाब अली चाचड़ मौजूदु आहिनि, त मौक़े जो भरपूर फ़ाइदो पाण वठूं, उन्हनि खां हिकिड़ो सुठो नातिया कलाम ॿुधी वठूं। बिस्मिल्लाह साईं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल
अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वाह वाह जो आमदो बाबुल बकी वटे शाम जो, वाह वाह जो आमदो बाबुल बकी वटे शाम जो। हीर थदड़ी आई अग्या सई, हीर थदड़ी आई अग्या सई, हीर थदड़ी आई अग्या रोज़ो मोहम्मद जाम जो। वाह वाह जो आमदो बाबुल बकी वटे शाम जो, वाह वाह जो आमदो बाबुल बकी वटे शाम जो। जी जण जंज वेठी आ खुलल मैदान में, घोट जी जण जंज वेठी आ खुलल मैदान में, घोट जी जण जंज वेठी आ खुलल मैदान में। बिरदवा तल खेस बाते, बिरदवा तल खेस बाते, बिरदवा तल खेस बाते। आसला तो सलाम जो, वाह वाह जो आमदो बाबुल बकी वटे शाम जो, वाह वाह जो आमदो बाबुल बकी वटे शाम जो। हीर थदड़ी आई अग्या सई, हीर थदड़ी आई अग्या रोज़ो मोहम्मद जाम जो। वाह वाह जो आमदो बाबुल बकी वटे शाम जो, वाह वाह जो आमदो बाबुल बकी वटे शाम जो। बाब जिब्राईल खाया काजी पेरां दी वटा, बाब जिब्राईल खाया काजी पेरां दी वटा। पर जी जनाब मोहम्मद जूं वनी घिटियूं शाल घुमा, चारे तरफ मदीने के वनी चुमड़ियों ॾई त चुमा। समझी से जे पथरन के बस सुमण हर दम हेठ सुमा, एड़ी रीतो ते हुजा सब खमीसूं ऐं जुमा। हिकु अपो ऐं बि अमा गॾु हुजन गुलाम नबी असां। या रब साईं मत मंगा बिदवाई में को जल्दी मेल मोहम्मद, बहर गमा दे विच बुढ़दी मेरी बेड़ी ठेल मोहम्मद। मत को जी काली कमली को अत बेल चढ़ावे मोहम्मद। गुलाम फरीदा अल्लाह मिलावे सुबह सवेल मोहम्मद। बाब जिब्राईल खाया काजी पेरां दी वटा, बाब जिब्राईल खाया काजी पेरां दी वटा। वाह जो मंज़र ॾिठो मूं, वाह जो मंज़र ॾिठो मूं, वाह जो मंज़र ॾिठो मूं। आशिकन आई आम जो, वाह वाह जो आमदो बाबुल बकी वटे शाम जो, वाह वाह जो लुत्फ़ बाबुल बकी वटे शाम जो। हीर थदड़ी आई अग्या सई, हीर थदड़ी आई अग्या रोज़ो मोहम्मद जाम जो। वाह वाह जो आमदो बाबुल बकी वटे शाम जो। हू चवन काबे दे महको हे ॾिसन महबूब दे, हू चवन काबे दे महको हे ॾिसन महबूब दे। पर गूंज न जो कर का करे ओ पिण चिकाय में चाका, वयूं वतन हबीब जे वॾा ॾींदियूं वाक। अथन ओॾामण वास्ते पर ॾिना रब पाक, चयुमि त शायदि चवनि थियूं अच ग़ुलाम नबी गमनाक। ॾिठुमि त ओॾे थिए वयूं यारे अरबीअ जी यो ताक, असांखे ई नाचा करंदो कुंजूं कान हणी वयूं। चवन काबे दे महको हे ॾिसन महबूब दे, हू चवन काबे दे महको हे ॾिसन महबूब दे। निमाज़ पढ़ी दिल गसाई अवल अंदर ता ओजार, ॿाहिरों बोलियूं बाझारियूं अंदर में अंधकार। छद तकबर तगर चवे मुला मन पंहिंजो ॿार, ओ महबूब खां सवाइ मौला न मिलंदी। तोड़े मके मंझ गुज़ार, तोड़े हज पड़े हज़ार, तब दर्जा अथी दिलनि ते। ओ चवन काबे दे महको हे ॾिसन महबूब दे, हू चवन काबे दे महको हे
सन महबूब दे अरबी में दीदू हुजन पो साई में दीदू हुजन पो अरबी में दीदू हुजन पो ख्याल के टिया ताम जो बाहवा जो आमजो बाबुल बकी वटे शाम जो है बाहवा जो लुत्फ बाबुल बकी वटे शाम जो हीरत दिड़ी ऐं अॻियां सही हीरत दिड़ी ऐं अॻियां रोज़ो मोहम्मद जाम जो बाहवा जो आमजो बाबुल बकी वटे शाम जो हरम नबीअ जे छटन जी छाम जो वरी छाम जो हरम नबीअ में छटन जी छाम जो वरी छाम जो हरम नबीअ में छटन जी छाम जो वरी छाम जो जय जिया दरबार नो करो जय जिया दरबार नो करो जय जिया दरबार नो कर माउनीअ जे नाम जो बाहवा जो आमद बाबुल बकी वटे शाम जो बाहवा जो आमजो बाबुल बकी वटे शाम जो दामन महबूब में सारा अची आयूं लिखिया दामन महबूब में सारा अची आयूं लिखिया दामन महबूब में सारा अची आयूं लिखिया अज़मी मौला नंगो रखंदो अज़मी मौला नंगो रखंदो अज़मी मौला नंगो रखंदो मुस्तफा जी शाम जो बाहवा जो आमद बाबुल बकी वटे शाम जो ऐ बाहवा जो आमद बाबुल बकी वटे शाम जो हीरत दिड़ी ऐं अॻियां सही हीरत दिड़ी ऐं अॻियां रोज़ो मोहम्मद जाम जो बाहवा जो आमज़ो बाबुल बकी वटे शाम जो सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह वाह माशाअल्लाह वाह जो मज़ो तव्हां हिते बि कयो आहे शाम जो हां जी बेशक वाह वाह इफ्तार जो वक़्तु आहे ऐं एॾो सुठो आवाज़ अंदाज़ अब्दुर्रहीम नज़मी साहिब जो कलाम ॾाढो सुहिणो कलाम आहे माशाअल्लाह ॾाढी सुठी परफॉर्मेंस आहे अॼु बि सो हाणे मोकिलायूं पाण नीलम बिल्कुल जी तमाम सुठो दिल त नथी चए त मोकिलायूं छो जो तमाम खूबसूरत महफ़िल असांजी अॼु मचल आहे दिल नथी चए त पोइ हिकिड़ो नाते कलाम ॿुधंदासीं बिल्कुल जी मोकिलायूं पर ॿुधंदासीं हा इंशाल्लाह जी सुभाणे वरी हाज़िर थींदासीं नए प्रोग्राम में महिमान सॻे तेसि ताईं तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजी पूरी फैमिली जो रखंदा खोड़ सारो ख़्यालु मूंखे ऐं इरशाद खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ अल्लाह वाही ऐं गॾो असां वरी गुज़ारिश कयूं था हाजी अली अनवर चाचड़ ऐं नवाब अली चाचड़ साहिब खे त हिकु ख़ूबसूरत नाते कलाम अञा असांखे ॿुधाइनि ऐं अञा असां मज़ो वठणु चाहियूं था सो तव्हां बि असां सां गॾु ई रहिजो सिंध टीवी जो ही प्रोग्राम अञा ॾिसिजो जॾहिं एंड स्क्रोल हले त पोइ ॿिया प्रोग्राम बि हलंदा मोकिलाणी कहिड़ी सदाईं कढायूं जी जिते मिठड़ा मोहम्मद विखूं वारे छॾे हो जिते मिठड़ा मोहम्मद विखूं वारे छॾे उते मुश्कियत रजणो उते मुश्कियत रजणो हाथी हारे छॾे जिते मिठड़ा मोहम्मद विखूं वारे छॾे हो जिते मिठड़ा मोहम्मद विखूं वारे छॾे कंहिं नबी जी आंगुर चंड न चीरो इएं कंहिं नबी जी आंगुर चंड न चीरो इएं कंहिं नबी जी आंगुर चंड न चीरो इएं कंहिं नबी जी आंगुर चंड न चीरो प्यारा पाणी मां से ओ प्यारा पाणी मां से प्यारा पाणी मां से पत्थर तारे छॾे जिते मिठड़ा मोहम्मद विखूं वारे छॾे ओ जिते मिठड़ा मोहम्मद विखूं वारे छॾे उते मुश्कियत रजणो हाथी हारे छॾे जिते मिठड़ा मोहम्मद विखूं वारे छॾे ओ जिते मिठड़ा मोहम्मद विखूं वारे छॾे खारकुन जी त लप मां सोना खलकू खारायो खारकुन जी त लप मां सोना खलकू खारायो परमीम मोहम्मद नाले ता जप मिलंदा दिल ठरंदी आ जाते नालो अचे सरकार संदो ताते सारी महफिल ठरंदी आ ये आशिक इस्मत राज़ी जी बाग में बुलबुल ठरंदी आ बस दोज़ख जी बाग मिरल मदाही वठो नालो त बिल्कुल ठरंदी आ
शान के पुछ दई मेरा मीम मिठा यासीने हसील मुतकू मेरे मीम दानो करो जिब्राइल अमीने मेरा मीम मिठा हे मालिक कुल शैते इहो सादा यार यकीने दिल कश्मीम को दिल नाचा मत सदनी लोक बदीने खार कोन जीत लप मा सोना खलकू खराए खार कोन जीत लप मा सोना खलकू खराए खली पानी जी हिका ओ खली पानी जी हिका खली पानी जी हिका हज़ार प्यारे छजे जिते मिठड़ा मोहम्मद विखू वारे छजे ओ जिते मिठड़ा मोहम्मद विखू वारे छजे जिते मुश्किल तुर जण हाथी हारे छजे जिते मिठड़ा मोहम्मद विखू वारे छजे ओ जिते मिठड़ा मोहम्मद विखू वारे छजे सिर ते ताज नबूवत सुमे पो भी तडे ते सिर ते ताज नबूवत सुमे पो भी तडे ते सिर ते ताज नबूवत सुमे पो भी तडे ते आका उम्मत जाहे आका उम्मत जाहे दफ्तर धारे छजे जिते मिठड़ा मोहम्मद विखू वारे छजे ओ जिते मिठड़ा मोहम्मद विखू वारे छजे ऐ दिनी तो तगर के डूटी तारीफ जी याद दिनी तो तगर के डूटी तारीफ जी याद दिनी तो तगर के डूटी तारीफ जी याद आका पहुंचण सागे आका पहुंचण सागे तन मुठारे छजे जिते मिठड़ा मोहम्मद विखू वारे छजे ओ जिते मिठड़ा मोहम्मद विखू वारे छजे सलाम रमजान सलाम रमजान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।